अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, आऊं तव्हांजो पंहिंजो मिठा ख़ान। अॼु तव्हांजे लाइ हिकु VIP कहाणी खणी आयो आहियां। हिकु आशिक़ जो किसो तव्हांखे ॿुधायां थो। आशिक़ पंहिंजे महबूब ॾांहुं नियापो मोकिलियो त हे मुंहिंजा महबूब, मूं ॾे का अहिड़ी निशानी मोकिल जेका आऊं हर वक़्तु पंहिंजे सीने सां लॻाए ऐं तोखे यादि करे ऐं उहा पंहिंजे सीने सां लॻाए रखां। आशिक़ जो जेको महबूब हो उहो बि वॾो होशियारु ऐं ज़हीन हो। हुन छा कयो, पंहिंजे हिकु बगल मां ॿ टे वार पटे ऐं पंहिंजे आशिक़ ॾांहुं मोकिले छॾियईं। हुन आशिक़ को वीचारो ॾाढो मूं वांगुरु सतायल हो, जंहिंखे कंहिं शायदि सुञातो कोन थिए। हुन आशिक़ छा कयो, उहो वार खणी ऐं हिकु सोनारे ॾे हलियो वियो। सोनारे खे चयईं, यार मूंखे हिन लाइ को सोनी संदूक ठाहे ॾे जंहिंमें हीअ वार महफ़ूज़ करे रखां। सोनारे हिकदमि सोचियो त हल शायदि कंहिं अलाह जे बुज़ुर्ग कंहिं वली जा वार आहिनि जेको ही पंहिंजो एॾो अक़ीदत सां हिनखे सोने जी संदूक ठाराए हुन में रखे थो। सोनारे चयो, अॼु यार मूं वटि फ़ुर्सत न आहे, सुभाणे मूं वटां संदूक खणी वञिजांइ। हुन चयो ठीकु आहे। हू वियो हलियो। वरी ॿिए ॾींहुं जॾहिं हू सोनारे वटि पुॻो, सोनारे खे चयईं, भाउ मूंखे पंहिंजी अमानत ॾे। सोनारे हुन खां पुछियो त तूं ॾे ख़बर ही कहिड़े मुर्शिद बाबा जो वार आहिनि ऐं जेके तो एतिरा प्यार ऐं अक़ीदत सां संभाले सोने जी संदूक ठाराए हुन में रखिया आहिनि। त इन तां हुन आशिक़ वराणियो। सोनारे खे चयईं, साईं मुंहिंजा ही कंहिं बि बुज़ुर्ग कंहिं मुर्शिद जा वार न आहिनि, ही मुंहिंजे महबूब जे बगल जा वार आहिनि जेके आऊं हिन संदूक में रखां थो। त सोनारे जी अक़ीदत एतिरी मज़बूत हुई। हुन छा कयो, हुन खां पुछण खां अॻु में ई घर में पंहिंजे वार पाणी में धोई पंहिंजे घर वारनि खे पियारियईं, खाधनि पीतनि जी शयुनि में इस्तेमालु कयईं। चवण ख़ुदा जा ॿारहं तूं मूंखे पहिरियां त ॿुधायां त आऊं हीउ त मसइलो न कयां वञी घर में। चई भई तो मूंखां पुछियो, हाणे आऊं तोखे ॿुधायां, हाणे पियो मूंखे कहिड़ी ख़बर तो वञी पंहिंजे बगल धोराए पंहिंजे घर वारनि खे पियारनि। बहरहाल जेको मसइलो कोन्हे, मुंहिंजी महबूब जा बगल आहिनि, भली ॻाल्हि आहे। सो दोस्तो, तव्हांखे हीअ मुंहिंजी वीडियो पसंदि अचे त हिनखे शेयर लाइक कमेंट्स कंदा ऐं बेल आइकन खे प्रेस कंदा। सो अॼु जी कहाणी हिते था ख़तमु कयूं। सिंध सलामत, साथ सलामत।